चाल वाला ख़ुश आयो ख़ैर। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि टू स्टेप वेरिफिकेशन ते। हींअर मदीना मुनवरा खां हिकु दोस्त राब्तो कयो आहे। उनजो यूट्यूब चैनल आहे, तक़रीबन उन में 275 सब्सक्राइबर्स आहिनि ऐं उन्हनि जी वीडियोस ते काफ़ी व्यूज़ आहिनि। हाणे जेसि ताईं 257 सब्सक्राइबरनि जो तालुक़ु आहे त यूट्यूब ते हिकु बि सब्सक्राइबर मिलणु ॾाढो ॾुखियो आहे। सो उन महिनत कयो, यूट्यूब चैनल ते काफ़ी व्यूज़ उनखे मिलिया। उन पंहिंजे यूट्यूब चैनल ते या ईअं चऊंसि पंहिंजे जीमेल में जंहिं वसीले उनजो यूट्यूब चैनल क्रिएट थियो, उन ते उन टू स्टेप वेरिफिकेशन ऑन कयो। टू स्टेप वेरिफिकेशन ऑन करण खां बाद उन जॾहिं पंहिंजो सऊदीअ जो मोबाइल नंबर चेंज कयो, उन खां अॻु पंहिंजो टू स्टेप वेरिफिकेशन में नओं नंबर न आयो। सो उहो नंबर उन खां वियो हलियो। हाणे हू लॉगिन नथो थी सघे, हू उतां लॉग आउट थी वियो आहे कंहिं सबब जे करे। हाणे जॾहिं बि लॉगिन करणु चाहे थो त उन खां टू स्टेप वेरिफिकेशन घुरनि था। अच्छा, ही टू स्टेप वेरिफिकेशन छा ख़राबु आहे, छा सही आहे, उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। ॾिसो, टू स्टेप वेरिफिकेशन करणु तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे। मसलन तव्हां कंहिं जीमेल ते यूट्यूब चैनल ठाहियो था या फेसबुक ठाहियो था, ठीकु आहे, या मोबाइल नंबर ते तव्हां फेसबुक ठाहियो था, उहो तव्हांजो मोबाइल नंबर माण्हुनि ॾे कंहिंखे हथु अची उन तां लॉगिन करण जो कोशिशि कंदो, सही आहे। या तव्हांजो जीमेल आहे, उहो कंहिं माण्हू खे पासवर्ड समेत जेको आहे सो हथु आयो त उहो उनखे लॉगिन करण जो कोशिशि कंदो, सही आहे। त जेकॾहिं टू स्टेप वेरिफिकेशन ऑन न हूंदो तव्हांजे यूट्यूब या फेसबुक में, इंस्टाग्राम में, टिकटॉक में, कंहिं बि शइ में, त उहो माण्हू आसानी सां तव्हांजो मोनेटाइज़ थियल फेसबुक, मोनेटाइज़ थियल यूट्यूब या बिना मोनेटाइज़ जे यूट्यूब, टिकटॉक वग़ैरह उनखे खोले सघे थो ऐं तव्हांजे बदिरां का न का शैतानी करे सघे थो या तव्हांजा पैसा खणी सघे थो, सही आहे। हाणे टू स्टेप वेरिफिकेशन इन करे ज़रूरी आहे त जेकॾहिं तव्हांजो नंबर या पासवर्ड कंहिं माण्हू वटि वेंदो, नंबर मक़सदु आहे त नंबर सिर्फ़ु उन वटि आहे लेकिन मोबाइल तव्हां वटि आहे। उहो जेकॾहिं तव्हांजे यूट्यूब में, फेसबुक में लॉगिन करण जी कोशिशि कंदो त हू लॉगिन न थी सघंदो, छो त उन ॾे कोड न वेंदो, सही आहे। अच्छा, जेकॾहिं तव्हां मोबाइल चेंज करणु चाहियो था त तव्हांखे छा करणु घुरिजे त जीअं तव्हांजो टू स्टेप वेरिफिकेशन इफेक्ट न थिए। ॾिसो भाऊ, पहिरीं ॻाल्हि आहे, जेकॾहिं तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर चेंज करणु चाहियो था त पंहिंजे टू स्टेप वेरिफिकेशन में वञी नओं मोबाइल नंबर जेको तव्हां वरितो आहे उहो तव्हां उन में एड कयो। जे अञा ताईं नओं मोबाइल न वरितो आहे त पंहिंजे कंहिं दोस्त जो मोबाइल नंबर उन में एड कयो, कुझु मुख़्तसिर अरसे लाइ, त जीअं उन वटि खुलियल हुजे, चाहे सऊदी जे कहिड़े बि इलाइक़े में हुजे, ठीकु आहे, त उहो तव्हां एड करे तव्हां मोबाइल चेंज करे सघो था। पोइ छा थींदो, तव्हांखे उन ॿिन्ही नंबर ते ऑप्शन ईंदो त तव्हांखे कहिड़े नंबर ते असां कोड सेंड कयूं। जे तव्हांजो जेको नंबर आहे उहो कोन्हे, तव्हांजे दोस्त जो आहे, उहो तव्हां उन ते एड करे छॾियो, सही आहे। जेके पाकिस्तान में आहिनि, बहितर आहे उन्हनि जे लाइ त उहो हिकिड़ो नंबर सऊदीअ जो, हिकिड़ो नंबर पाकिस्तान जो एड कनि। उन जा ॿ फ़ाइदा आहिनि। जेकॾहिं हू सऊदी में आहे त सऊदी वारे नंबर ते मैसेजिसूं खणे, जे पाकिस्तान में आहे त पाकिस्तानी नंबर ते मैसेजिसूं खणे, कोड खणे, उन में हू लॉगिन करे। ऐं जेकॾहिं सऊदी वारो नंबर बंदि थी थो वञे बाय चांस त पाकिस्तान वारो नंबर मौजूदु आहे, उन ते उहो कोड वठी सघे थो, सही आहे। ऐं कोशिशि करे उहो नंबर तव्हां पाण सां गॾु सऊदी न खणी अचो, दुबई न खणी अचो, उते कंहिंखे ॾियो सो एक्टिव रखो उन नंबर खे। अच्छा, ॿी ॻाल्हि, टू स्टेप वेरिफिकेशन खां अॻु में तव्हांजो जेको जीमेल आहे जंहिं ते यूट्यूब ठहियल आहे, उन में तव्हां हिकिड़ो रिकवरी जीमेल हणो, हिकिड़ो ॿियो जीमेल ठाहे उन में रिकवरी हणो, त बाय चांस जे तव्हांजो टू स्टेप वेरिफिकेशन जो मोबाइल नंबर गुम थी वियो आहे, हथु न आयो आहे तव्हांखे, त तव्हां उन जीमेल वसीले कोड घुराए सघो था जेको तव्हांजे मोबाइल में ऑन हुजे। उहो कोड तव्हां जीमेल तां खणी पंहिंजे यूट्यूब चैनल खे लॉगिन करे सघो था। सो हिकु हिसाब सां जेको टू स्टेप वेरिफिकेशन आहे उन ते ध्यानु ॾियणु घुरिजे।
ऐं जेकॾहिं तव्हां चेंज करणु चाहियो था मोबाइल नंबर वग़ैरह, त तव्हां बहितर आहे त पंहिंजो हिकिड़ो नंबर उन में अपडेट कयो ऐं रिकवरी जीमेल ज़रूरु हणो, त पोइ दुनिया जे तव्हां जंहिं बि कुंड में हूंदो त तव्हांजो यूट्यूब चैनल रिकवर थींदो। ऐं इहो साॻियो फार्मूलो फेसबुक जे लाइ बि आहे। महिरबानी।